जो दरिया राणा खान मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे ऐं हिन ग़लती जी सज़ा सिर्फ़ मौत आहे मौत। जेकॾहिं इहा ॻाल्हि अकबर खान खे ख़बर पइजी वई त मां मारियो वेंदुसि ऐं जेकॾहिं इहा सोट आलम खान खे ख़बर पई त हू बि मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। ज़िंदा त तोखे मां बि ॾिसण कोन थो चाहियां। तो असांजी इज़त में अखियूं विधियूं आहिनि ऐं असां एतिरा किरियल बि न आहियूं जो तोखे बख़्श करे छॾियूं। आलम चाचो ऐं चाची बूथ सुजाई वेठा आहिनि। अलाह न करे जेकॾहिं पुनल खे कुझु थियो न त चाचो ऐं चाची तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदे देरी कोन कंदई। तोखे कीअं चयो हो त वत पराए माण्हुनि खे पादर हणंदो? छो परावा सोटवा मुंहिंजो सच त चवंदो मांसि न। छोरे खे हक़ सच भली चओ पर पोइ वारी बि त करेसि न। सुबह खां वठी छोरो गुम आहे अलाए मुंहुं हलाए बचो। खेर घुर सावण खेर घुर अलाह कंदो बचड़ो खेर सां ईंदो। मां त चवां थो त घर मोटी अचे खेरनि सां। वरी जे उन्हनि जे रुख चढ़ियो न त जीअं ई दफ़न करे छॾींदसि। असां वरी वेठा था हिते इंतज़ार कयूं त छोरो मोटी। खुदा जो वास्तो अथई गोराम इन ग़लती जी माफ़ी ॾे ऐं इन राज़ खे राज़ी रहण ॾे। ॿीहर इन छोकिरी तरफ़ त छा वेस अकबर खान जी हवेली तरफ़ बि मां कोन ॾिसंदुसि। तव्हां ई गुराम खे सम्झायो खुदा जो वास्तो अथव मूं मिसकीन मथां रहम कयो। आख़िर मूंखे मारण में तव्हांखे छा मिलंदो? मूंखे माफ़ कयो मूंखे माफ़ कयो। मां सॼी ज़िंदगी तव्हांजी गुलामी ॾींदो रहंदुसि। इहा कई न कमारी ॻाल्हि। ईअं सम्झ त असां तोखे माफ़ कयो। उन लाइ तुंहिंजो इहो राज़ असांजे हिन दिल में दफ़न ऐं हाणे तोखे इहो साबित करणो पवंदो तूं असांजो केतिरो वफ़ादार गुलाम आहीं। ॾिसी छा थो पंहिंजी वफ़ादारी साबित कर। गोराम वॾो गंद करे आ गंद ऐं तूं घोटिजी वञी आ पर अदा तोखे बचाए वतो। ऐं हा इहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में विहारे छॾ त जंहिं ॾींहुं बि असांजे साम्हूं तुंहिंजा थोरा बि पर निकिता त न बाबा न ही पुनल तव्हांजो गुलाम आहे ऐं सॼी ज़िंदगी तव्हांजी गुलामी ॾींदो रहंदो। चाचा थोरो परेशान न थी। राणा वारा हेॾा ठाहूका न आहिनि। तूं छा थो सम्झ मां हुनखे छॾे ॾींदुसि? जे छोरे में उन्हनि बि हथ न आहिनि विधा त पोइ वियो काॾे? ऐं जेके न मौत पर मोकिलिया ॻोल्हण लाइ उहे निभागा बि कीअं होटल ते वेठा फिल्म ॾिसंदा हूंदई। मां त चवां थो पुनल खां पहिरियां उन्हनि जी पुठी साई कर। भर भर चाचा साईं अदा जा कन भर। असांखे ते साह जी लॻी पई आहे। तव्हां वतो था ॿाहिरि घुमंदा। बाज़ारू घुमण लाइ कोन विया हुयासीं। अदा खे ॻोल्हण वियासीं पर किथे बि हथु कोन आयो। आलम वरी तूं कारे थो वञी? वञा थो राणा जा कन छिकण। आख़िर ख़बर त पए सोट जे मथां हथियार छो सदा कया अथसि। बी मां बि हलां थो। चाचा तूं हिते वेह मां पाण वञा थो। तूं हलंदे न त वॾी गेल थींदी। मां गेल कंदुमि भई तूं राणा जे झोलीअ में नी भलो सही रखंदे। चाचा आलम खान दरिया आहे दरिया जिथां वहे उतां वाटू ठाहे। मां राणा खे भलो सही विझंदुसि। बंदूक ते नोक ते रखंदो आहियां राणा खे।
पुट। अल्लाह खैर करे। अलाए छा थियो का ख़बर ई नथी पए। मूमल पुनल जो नंबर मिलाए उनखां पुछे छो नथी? कल खां वठी मूमल त पंहिंजे पाण खे कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं पुनल जो नंबर ई बंदि पियो वञे। पुछजे त कंहिंखां। मिठल अचे पियो। अल्लाह खैर करे को मसलो न हुजे। अल्लाह कंदो मसलो न हूंदो। सम्झां थी त मूंसां मिलण लाइ अचे थो। सुणा साईं, ॾाढा पका थी विया आहियो। हाणे त असुल असांजे घर जो रुख ई नथा कयो। का नाराज़गी आहे छा? नाराज़ न आहियां, ईअं ई थोरी परेशान आहियां। परेशान? छा ॻाल्हि आहे? परेशान कान्हे, हिन खे कहिड़ी परेशानी? मड़ई तोखे चिड़ाए पई। भली चिड़ाए, पर तव्हां असांजे घर छो नथियूं अचो? हाणे ही उन घर में कोन ईंदियूं। छो पुफी, असां को भारिया आहियूं या गैर आहियूं जो ही असांजे घर नथियूं अची सघनि? या इन करे नथियूं अची सघनि त असां गरीब आहियूं ऐं तव्हां अमीर आहियो? मिठल मां तोसां बहस नथी करण चाहियां। जे आयो आहीं त हली ड्राइंग रूम में वेह। अकबर वेठो आहे, मां तुंहिंजे लाइ चांहि खणी थी अचां। न पुफी न, मां चांहि पीअण कोन आयो आहियां। मां त बसि हिते घड़ी खन दुआ वारनि सां कचहरी। मिठल ही बि हाणे वॾियूं थी वयूं ऐं तुंहिंजी 12 वारी उमिरि वई जो हाणे वेही तव्हां ईअं आज़ादी सां कचहरियूं कंदो। इहा इजाज़त मां न तोखे ॾींदसि न हिननि खे। ॿीहर तोखे हिन घर में अचणो आहे त कम सांगे भली अच, जॾहिं अकबर में कम हुजे या मूं में। पुफी, एॾो शक मूं मथां? मिठल शक मां तो मथां कोन थी कयां, न ई पंहिंजे न्याणियुनि मथां। पर अॼुकल्ह जो माहौल एतिरो ख़राब थी चुको आहे ऐं मूं मथां इहो फर्ज़ आहे त मां हिननि जी तरबियत अहिड़ी कयां जो हिननि जे किरदार ते को बि आङुर न खणी सघे। ठीकु आहे पुफी, जेकॾहिं तव्हांखे बुरो लॻे थो त अॼु खां पोइ मां दुआ वारनि सां मिलण त छा, पर मां हिन घर में ई कोन। जेकॾहिं तोखे मुंहिंजो सच एतिरो बुरो लॻो आहे त तूं भले हिते न अच ऐं न ई वरी आउं तोखे पंहिंजे घर अचण लाइ चवंदसि। बाक़ी जे कंहिं कम सांगी अची त मुंहिंजे घर जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ हमेशा खुलियल आहिनि। तूं मुंहिंजो पंहिंजो आहीं, मुंहिंजे भाउ जो पुटु आहीं। पर कूंज मूमल ऐं दुआ सां मिलण में ज़ाहिरा शक थींदो, सो इहो लिकी लिकी मिलण वारो सिलसिलो इते ई ख़तम कयो। मिठल 2 मिंट त बि। जी हुकुम कयो, छा चवणो आहे? अञा का कसर रहियल आहे छा जेका तूं पूरी कंदीअ? मिठल अम्मा दिल जी बुरी ना आहे, हुनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ ई अहिड़ो आहे। सभु अम्मा खे रुखो रुखो करे छॾींदा आहिनि। मूं पुफीअ जी दिलि में नाहे कई दुआ। बाक़ी हाणे तोखे मूंखे फोन ते ई कचहरी करणी पवंदी। जेकॾहिं ॿीहर हिन घर में आयसि न त पुफी बंदूक खणी भॼाए कढंदी। न न, सफ़ा अम्मा अहिड़ी बि न आहे जो बंदूक खणी अचे। इहो मां तोखे ॾेखारींदुसि त कहिड़ी आहे। बंदूक खणे थी या बाठो? संभालियो पाण खे, तव्हां हिन महिल पंहिंजे होश में न आहियो। जीअं राति खां वठी आयो आहीं त तुंहिंजी इहा ई हालत आहे। कहिड़ो तुंहिंजी दिलि जे मथां ॿार आहे? आख़िर ॻाल्हि छा आहे? अदा अदा, तव्हां हिन महिल पंहिंजे होश में न आहियो ऐं मां इन हालत में तव्हांखे ॿाहिरि वञणु कोन ईंदुसि। तूं आलम खान खे रोकींदे, तूं आलम खान खे रोकींदे। आलम खान उहो चराव आहे, जिथां वहे उतां वक़्तु आहे।
अदा अदा ॾिसी छा थो वञेसि अॼु आलम खान होश में न आहे किथे किथे नुक़सान न करे वे मुंहिंजा भाउ वञ बीठो छो आहे वञ या अल्लाह तू खेर खजे खेर किथे आ राणी खेर हल मुझे के ॿुधाए थी त को वॾो नुक़सान कंदो जो दरिया इहो पाण खे वॾो ठाहु थो समझे ठाहु को त आहे न हिकिड़ी शक जी ॻाल्हि आहे अच्छा अॼु मां हिनखे ॿुधायां थो त ठाहु को केरु आहे पर उस्ताद अच्छा अच्छा हरिया अरे रे अंधो आई जा अरे हल्ला नहीं हल तू वॾो ठाहु को थी वियो असां वॾा मोतबर माण्हू मां चवां थो त डर था डर कया न पूरो तूं तर त मिठल मां कुथल कुथल न थी वञे तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत चूसे मारेसि तूं मुंहिंजो रत चूसी थी हाँ मुंहिंजो तूं चाहीं मां वॾनि वॾनि उठनि गॾनि घोड़नि जो रत चूसे चूसे हुननि खे मारे छॾियो अरे मां तोखे गॾियो घोड़ो थो नज़र अचां मूं तो मिसाल ॾिनो जेको पाण ॾे सम्झे अरे रे तूं ईअं न सुधरंदे हा ग़रीबा कहर खुदाई छॾियांसि पियो बाबा न कर भली कुट को खाए ॿियनि जा बच्चा कुटाइण सवला मूंखे लॻे थो ॿ टे ॾींहं उस्ताद जी मां माट सट कंदुसि त हलण जहिड़ो थींदो भली खाए ख़बर हुजेसि हाणे तूं कुथल कुथल हूंदे तोखे ख़बर न आहे त ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जेके चक पाइनि त तूं चूसे मारेसि यानी सणी होटल आज मानी वठ हेरे कर हेरे मूंखे ॾे मानी अबा हुन खे ई ॾे हाँ खाली करे ॾेई वञिजो ॾेई छा वेंदासीं हित खां बि उछलाईंदासीं त बि तव्हां वटि पहुची वेंदा अहिड़ो बस फज़ील तो थींदो मानी भी तोखे मिली आहे अबा कोड़ो त आहे बेर कानो तूं घर हल तव्हांखे छांव मिली वेंदा शाणी हाणे थाप न कजाए मुंहिंजी मानी हराम न कजाए अरे आस्ते मुआ गिरा हण आस्ते इते निड़ीअ में न को गिरो फांसी पवई पानी जो गिलास भरे रख जे गिरहण निड़ीअ में फांसी पियो त ढुक भरे वठंदुसि हो त ॾिस कीअं तो होल मां पियो गिरा हणे बचाइजे मुंहिंजे लाइ बि टुकुर हेरे कर हेरे पानी हेरे दे अरे ए जाकी हाँ वेठो मानी हाणे बे फालो किथों जो मानियूं थो खाए सफा कुली को नहीं बैठा ये खाए बिया मन छा करे छनी सॼी भाॼी मानी हराम करे छनी सफा का चरी आ छाए बेड़ीअ तरिया पीअर जे न ईअं बेफालन वांगुरु मानी खाधी थई त पोइ मां कोन छॾींदमि तोखे मां भा सियाणी विझंदी न धोई पके में पाणी अम्मी विना छनी बानू बेगम हाणे त मूंखे वेहण जी इजाज़त ॾियो डॉक्टर चयो आहे त रोज़ सुबुह सुबुह जो उथी तव्हांखे अधु कलाक पूरो वॉक करणो आहे ऐं तव्हांखे त अञा 10 मिंट थिया आहिनि हाणे त मूंखे हिन डॉक्टर जो बंदोबस्त करणो पवंदो बाबा जानी अम्मा पुनल के डॉक्टर वठण लाइ मोकिलियो आहे अचल ॾियो हुनखे अॼु उनजी ठाहे टुके ख़बर थो वठां पुट इहो तूं हीअं कर वञ अंदरां बंदूक खणी अची ॿाहिरि रख फैमिली डॉक्टर आए या भानु बेगम फैमिली दुश्मन हाँ
बाबा जानी अम्मा बंदूक खणी अचण जी इजाज़त ॾींदी? सुभाणे खां रोज़ अधु कलाक तव्हांखे वॉक करणी आहे। हाणे त बंदूक ॿाहिरि आणी पवंदी। हाणे पुछ आलम खान खां त मुंहिंजे पुट जो किथे गुंड कढियो अथई। चाची सोट पुनल पाणी लिकी केॾे मोह कयो आहे, उनखे अदावरी नाहे गुम करायो। मोह कयो अथई? मोह कयो अथई हिन जे मोचड़नि जे खौफ़ खां। हिन जेको बगल में मुंहुं आया न, इन में मूंखे शक थो पए त हिन मुंहिंजो पुट मारे किथे पूरे छॾियो अथसि। आलम खान जवाब ॾे, छा चयो तुंहिंजी चाची? आहे तो वटि उन सवाल जो जवाब? चाचा मूंखे सिर्फ़ तूं एतिरो ॿुधाए त छा मां पंहिंजे सोट खे मारींदुसि? कहिड़ी ख़बर आलम खान, माण्हू पंहिंजे मक़सद लाइ कुझु बि करे सघे थो। बस चाचा बस, घणो थियो। चाचा साईं तूं मतलबी खोरण माण्हुनि सां आलम खान जी भेट पियो करी। खुदा न करे जे ज़िंदगी में अहिड़ो वक़्तु अची वञे ऐं मुंहिंजी जान ऐं मुंहिंजे सोट जी ज़िंदगी जे ॿिन्हिनि जो फ़ैसिलो मुंहिंजे हथ में त इन ॿिन्हिनि मां ज़िंदगी कंहिंजी बचाइणी आहे त मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो त सोट खे मां ज़िंदगी लाइ धिके छॾियां ऐं पंहिंजो पाण खे मौत में मोकिलियां। तव्हां छा सम्झो आहे आलम खान खे? त आलम खान ख़ुदगर्ज़, मुफ़ादपस ऐं मतलबी माण्हू आहे? जे मां ज़िंदा आहियां न त सिर्फ़ हिन रिश्तनि जे करे। मां हमेशा इहा दुआ घुरी आहे त मुंहिंजा रब मुंहिंजे खानदान जे मथां का बि मुसीबत न अचे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे आलम खान त पोइ हिन महिल ताईं तूं पुनल खे छो न आहे ॻोल्हियो? वॾा वॾा डिंग खान, चोर खान ॻोठ मां चोरी करे विधा त 2 ॾींहं बि तोखां चोरी न लिकाए सघंदा, पर मुंहिंजे पुट खे 3 ॾींहं आलम खान। चाचा साईं तूं जंहिं कूधर पुट जे लाइ तड़पी थो न, वो राणा खान जी औताक में वेठो अथई। उन कुते वारो बचो विधो आहे उनजी ॻीचीअ में ऐं उनजे पेरनि में पियो थो पुछलो ॾे। मूंखे कसम आहे पंहिंजे ख़ुदा जो, जिन जाइ ते मुंहिंजो भाउ इहो कमु करे हा न त मां हुनखे दर ते क़तल कयां हा ऐं ॻोठ वारनि खे जनाज़ो पाइण में न ॾियां। तुंहिंजे पुट खे सिर्फ़ मां इनजे करे छॾियो आहे त सॼी ज़िंदगी हिन चाची मां अड़िजी वेंदुसि। अचो बचोल आलम। मूंखे सम्झ नथी अचे त गुराम अञा ताईं पंहिंजो वात कीअं बंदि रखियो आहे। छो वात बंदि रखियो अथसि? छाजे लाइ वात बंदि रखियो अथसि? हिन में गोराम जो कहिड़ो मक़सदु आहे? हिननि ॻाल्हियुनि खे न सोच, बसि इहा दुआ घुर जीअं मुसीबत टरियल आहे न ईअं टरियल ई रहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि बाबा जे कननि ताईं पहुती, छा बाबा ज़िंदा रही सघंदो? सच दी कुंज, बाबा असां सां बेइंतहा मोहब्बत कंदो आहे ऐं कॾहिं बि असां बाबा जे इतमाद खे ठेस पहुचाई त बाबा साईं जिंदा रही कोन सघंदो। ये भी मालिक जा एहसान जो अञा ताईं इहो राज ॿियो ख़बर तव्हांजे चेहरे तां मलाइक छो उॾी विया आहिनि? त तव्हां मूंखे नफ़रत सां ॾिसी मूंखे चवंदी हुई त तुंहिंजे लाइ हिन घर में का बि जॻह कोन्हे। अॼु ख़ामोश छो बीठियूं आहियो? ॻाल्हायो छो न थियूं?
दुआ तू अंदर हल मूंखे हिन सां अकेले में कुछ ॻाल्हाइणो आहे। अकेलाइप में छो अकेलाइप में ॻाल्हाईंदासीं? अरे ख़बर खान खे घुरा, मोमल खे घुरा ऐं पंहिंजी माउ खे घुराए उन्हनि जे साम्हूं वेही था ॻाल्हायूं न, अकेलाइप में छो? छा घोरा मूमल खे हिन ग़लती जी सज़ा ॾियारींदे माफ़ी कोन मिलंदी हुनखे? कुंज जेकॾहिं मां इहो राज़ पंहिंजी दिलि में दफ़न करे छॾियां त पोइ मूंखे कहिड़ो फ़ाइदो? केतिरा पैसा? मुंहिंजे पैसनि जी ॻाल्हि न कर, न त किथे कमु न ख़राब थी वञे। बाक़ी छा तूं मूमल खे हासिल करणु चाहींदो? न, गौरम खान कंहिंजी ओभर न आहे खाईंदो। गौरम ज़बान संभाले ॻाल्हाए। हाणे तमाशो तूं पई करी, मां न। अरे मां इहो ई थो चाहियां त तूं तमाशो कर, तूं तमाशो कर त जीअं मां मूमल जो राज़ फाश कयां। इहा ॻाल्हि ॿुधी तव्हांखे कुझु थिए या न, पर रैस अकबर खान खे दिल जो दौरो अलाही न कंदो। तूं ॿुधाए छा थो चाहीं गोराम? मुंहिंजो हिकु शर्त आहे जेको तोखे पूरो करणो पवंदो। असांखे तुंहिंजा सभु शर्त मंज़ूर आहिनि। त पोइ ॿुध, त पोइ छा थी चवे? हिकु हफ़्ते जी मोहलत घुर्जे। सिर्फ़ 2 ॾींहं रहंदी मां ईंदुसि। मूंखे हा या न जी वरंती खपे बस। हाणे मां हलां थो। कमीनो कंहिं जाइ जो। प्यार करे तो
पुट। अल्लाह खैर करे। अलाए छा थियो का ख़बर ही नथी पए। मूमल पुनल जो नंबर मिलाए उनखां पुछे छो नथी। कल खां वठी मूमल त पंहिंजे पाण खे कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं पुनल जो नंबर ही बंदि पियो वञे। पुछजे त कंहिंखां। मिठल अचे पियो। अल्लाह खैर करे को मसलो न हुजे। अल्लाह कंदो मसलो न हूंदो। समझा थी त असांजे हिन दिल में त हाणे तोखे इहो साबित करणो पवंदो तूं असांजो केतिरो वफ़ादार गुलाम आहीं। ॾिसी छा थो पंहिंजी वफ़ादारी साबित कर। गोराम वॾो कंत करे आ कंत। ऐं तूं घोटिजी वञी आ पर अदा तोखे बचाए वतो। ऐं हा इहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में विहारे छॾ त जंहिं ॾींहुं बि असांजे साम्हूं तुंहिंजा थोरा बि पर निकिता त न बाबा न, ही पुनल तव्हांजो गुलाम आहे ऐं सॼी ज़िंदगी तव्हांजी गुलामी ॾींदो रहंदो। चाचा तोरे परेशान न थी। राणा वारा हेॾा ठाहूका न आहिनि। तूं छा थो सम्झ मां हुनखे छॾे ॾींदुसि? जे छोरे में उन्हनि बि हथ न आहिनि विधा त पोइ वियो काॾे? ऐं जेके न मोतबर मोकिलिया ॻोल्हण लाइ उहे निभागा बि कीअं होटल ते वेठा फिल्म ॾिसंदा हूंदई। मां त चवां थो पुनल खां पहिरियां उन्हनि जी पुठी साई कर। भर भर चाचा साईं अता जा कन भर। असांखे ते साह जी लॻी पई आहे। तव्हां वतो था ॿाहिरि घुमंदा। बाज़ारू घुमण लाइ कोन विया हुयासीं। अदा खे ॻोल्हण वियासीं पर किथे बि हथ कोन आयो। आलम वरी तूं कारे थो वञी? वञा थो राणा जा कन छिकण। आख़िर ख़बर त पए सोट जे मथां हथियार छो सदा कया अथसि। बीबी मां बि हलां थो। चाचा तूं हिते वेह मां पाण वञा थो। तूं हलंदे न त वॾी गेल थींदी। मां गेल कंदुमि भई तूं राणा जे झोलीअ में नी भलो सही रखंदे। चाचा आलम खान तरिया आहे तरिया जिथां वहे उतां वाटूं ठाहे। मां राणा खे भलो सही विझंदुसि। बंदूक ते नोक ते रखंदो आहियां राणा खे। मूंसां मिलण लाइ अचे थो। सुणा साईं ॾाढा पका थी विया आहियो। हाणे त असुल असांजे घर जो रुख ई नथा। का नाराज़गी आहे छा? नाराज़ न आहियां, ईअं ई थोरी परेशान आहियां। परेशान छा ॻाल्हि आहे? परेशान कान्हे। हिन खे कहिड़ी परेशानी? मड़ई तोखे चिड़ाए पई। भली चिड़ाए पर तव्हां असांजे घर छो नथियो अचो? हाणे ही उन घर में कोन ईंदियूं। छो पुफी असां को धारिया आहियूं या गैर आहियूं जो ही असांजे घर नथियूं अची सघनि? या इन करे नथियूं अची सघनि त असां गरीब आहियूं ऐं तव्हां अमीर आहियो? मिठल मां तोसां बहस नथी करण चाहियां। जे आयो आहीं त हली ड्राइंग रूम में वेह। अकबर वेठो आहे। मां तुंहिंजे लाइ चांहि खणी थी अचां। न पुफी न, मां चांहि पीअण कोन आयो आहियां। मां त बस हिते घड़ी खन दुआ वारनि सां कचहरी। मिठल ही हाणे वॾियूं थी वयूं ऐं तुंहिंजी 12 वारी उमिरि वई जो हाणे वेही तव्हां ईअं आज़ादी सां कचहरियूं कंदो। इहा इजाज़त मां न तोखे ॾींदसि न हिननि खे। ॿीहर तोखे हिन घर में अचणो आहे त कम सांगे भली अच। जॾहिं अकबर में कम हुजे या मूं में। पुफी एॾो शक मूं मथां? मिठल शक मां तो मथां कोन थी कयां, न ई पंहिंजे न्याणियुनि मथां। पर अॼुकल्ह जो माहौल एतिरो ख़राब थी चुको आहे ऐं मूं मथां इहो फर्ज़ आहे त मां हिननि जी तरबियत अहिड़ी कयां जो हिननि जे किरदार ते को बि आङुर न खणी सघे। ठीकु आहे पुफी, जेकॾहिं तव्हांखे बुरो लॻे थो त अॼु खां पोइ मां दुआ वारनि सां मिलण त छा, पर मां हिन घर में ई कोन। जेकॾहिं तोखे मुंहिंजो सच एतिरो बुरो लॻो आहे त तूं भले हिते न अच ऐं न ई वरी आउं तोखे पंहिंजे घर अचण लाइ चवंदसि। बाक़ी जे के कम सांगी अची त मुंहिंजे घर जा दरवाजा तुंहिंजे लाइ हमेशा खुलियल आहिनि। तूं मुंहिंजो पंहिंजो आहीं, मुंहिंजे भाउ जो पुटु आहीं।
पर कूंज मूमल ऐं दुआ सां मिलण में ज़ाहिरा शक थींदो, सो इहो लिकी लिकी मिलण वारो सिलसिलो इते ई ख़त्म कयो। मिठल 2 मिंट त बि। जी हुकुम कयो, छा चवणो आहे? अञा का कसर रहियल आहे छा जेका तूं पूरी कंदीअ? मिठल अम्मा दिल जी बुरी ना आहे, हुन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ई अहिड़ो आहे। सभु अम्मा खे रुखो रुखो करे छॾींदा आहिनि। मूं पुफीअ जी दिल में नाहे कई दुआ, बाक़ी हाणे तोखे मूंखे फोन ते ई कचहरी करणी पवंदी। जेकॾहिं ॿीहर हिन घर में आयसि न त पुफी बंदूक खणी भॼाए कढंदी। न न, सफ़ा अम्मा अहिड़ी बि न आहे जो बंदूक खणी अचे। इहो मां तोखे ॾेखारींदुसि त कहिड़ी आहे। बंदूक खणे थी या बाठो? संभालियो पाण खे, तव्हां हिन महिल पंहिंजे होश में न आहियो। जीअं राति खां वठी आयो आहीं त तुंहिंजी इहा ई हालत आहे। कहिड़ो तुंहिंजी दिलि जे मथां बार आहे? आख़िर ॻाल्हि छा आहे? अदा तव्हां हिन महिल पंहिंजे होश में न आहियो ऐं मां इन हालत में तव्हांखे ॿाहिरि वञणु कोन ॾींदुसि। तूं आलम खान खे रोकींदे, तूं आलम खान खे रोकींदे। आलम खान वो चराव आहे जिथां वहे उतां वातूं ठाहे। अदा अदा ॾिसी जो दरिया राणा खान, मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे ऐं हिन ग़लती जी सज़ा सिर्फ़ मौत आहे, मौत। जेकॾहिं इहा ॻाल्हि अकबर खान खे ख़बर पइजी वई त मां मारियो वेंदुसि ऐं जेकॾहिं इहा सोट आलम खान खे ख़बर पई त हू बि मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। ज़िंदा त तोखे मां बि ॾिसणु कोन थो चाहियां। तो असांजी इज़त में अखियूं विधियूं आहिनि ऐं असां एतिरा किरियल बि न आहियूं जो तोखे बख़्श करे छॾियूं। आलम, चाचो ऐं चाची बूथ सुजाई वेठा आहिनि। अलाह न करे जेकॾहिं पुनल खे कुझु थियो न त चाचो ऐं चाची तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदे देरी कोन कंदई। तोखे कीअं चयो हो त वत पराए माण्हुनि खे पादर हणंदो? छो परावा? सोटरा मुंहिंजो सच त चवंदोमांसि न। छोरे खे हक़ सच भली चओ, पर पोइ वारी बि त करेसि न। सुबुह खां वठी छोरो गुम आहे, अलाए मुंहुं हलाए बचो। खेर घुर सावण, खेर घुर, अलाह कंदो बचड़ो खेर सां ईंदो। मां त चवां थो त घर मोटी अचे खेरनि सां। वरी जे उन्हनि जे रुख चढ़ियो न त जीअं ई दफ़न करे छॾींदसि। असां वरी वेठा था हिते इंतज़ार कयूं त छोरो मोटी। खुदा जो वास्तो अथई गोराम, इन ग़लती जी माफ़ी ॾे ऐं इन राज खे राज़ी रहण ॾे। ॿीहर हिन छोकिरी तरफ़ त छा, रेस अकबर खान जी हवेली तरफ़ बि मां कोन ॾिसंदुसि। तव्हां ई गुराम खे सम्झायो, खुदा जो वास्तो अथव, मूं मिसकीन मथां रहम कयो। आख़िर मूंखे मारण में तव्हांखे छा मिलंदो? मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो। मां सॼी ज़िंदगी तव्हांजी गुलामी ॾींदो रहंदुसि। इहा कई न कमारी ॻाल्हि, ईअं सम्झंदा असां तोखे माफ़ कयो। उन लाइ तुंहिंजो इहो राज़